अंधो चवे त सिज कोन्हे उभरियो पोइ तव्हां छा चवंदो कोन उभरियो आहे चइबो आहे दा सिज उभरियो आहे पर तूं आहे नाबीन तोखे ख़बर कान्हे का जेको न चवे थो त नबी करीम दुआ कान घुरी आहे सो ग़लति थो ॻाल्हाए जेको चवे थो सहाबनि कान घुरी आहे सो ग़लति थो ॻाल्हाए मां तोखे हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ु करे छॾियां हज़रत उमर गुज़ारे थो वञे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जलील क़दर सहाबी आहे नबी जो मदीने में मौजूदु कोन्हे हज़रत उमर खे तयारु करे जनाज़ो पढ़ियो अथनि हज़रत उमर जे जनाज़े में सहाबी हा अबा केरु हा इहा त पक अथव न त हज़रत उमर शहीद थियो त उन टाइम ते हज़रत उस्मान ज़िंदा हा या न हज़रत अली ज़िंदा वॾा वॾा हज़रत अबू हुरैरा ज़िंदा वॾा वॾा जलील क़दर सहाबी मौजूद हा जनाज़े में सवन जे तादाद में सहाबी हा हज़ारनि जे तादाद में ताबई हा जंहिंमहिल हज़रत उमर जो जनाज़ो पढ़ी वांदा थिया सलाम वरायूं त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम ॿाहिरि वियल हो उनखे ख़बर पई त अमीरुल मोमिनीन शहीद थी वियो आहे उठ खे ढोड़ाईंदो त वञी जनाज़े में पहुचा पर जनाज़ो पढ़जी वियो अञा सलाम वरायूं त अची उठ खे विहारे तवज्जो सां ॿुधजो फतहुल क़दीर में हो वाक़ियो लिखियल आहे मुंहिंजा दोस्त अल्लामा इब्न हम्माम रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे फतहुल क़दीर मुतबर किताब आहे चए थो जंहिंमहिल हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम उठ तां लथो असहाबनि सलाम वरायो हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रड़ कई सरू कई इन सबक़तुमूनी फिस्सलाते फला तस्बिकूनी बिद्दुआ ओ मोहम्मद जा सहाबियो अमीरुल मोमिनीन जो जनाज़ो तव्हां पढ़ी छॾियो मां पहुची कोन सघियो आहियां पर यार महिरबानी कजो तकड़ न कजो निमाज़ त पढ़ियव पर मूंखे दुआ में शरीक थियण जो त मां बि दुआ अची तव्हां सां घुरां हिकिड़ो दफ़ो कलमो त भरजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अब कलमे जो अथव कसम असहाबन खां वधीक को बिदअत जे रद्द वारो हुयो बेहयाईअ जे रोकण वारो सहाबन खां मथे हुयो नाजायज़ कम जे झलण खां वधीक को असहाबन खां हुयो पाण बि चवण वारो सहाबी बुद्धण वारा बि सहाबी इन सबक़तुमूनी फिस्सलात फला तस्बिकूनी बिद्दुआ अरे निमाज़ त अदड़ा पढ़ी विया हो पर झलियो बीजो मांखे अचण जो दुआ मांखे वगे न घुरजो मां बि अचां त गजी था दुआ घुरो असाब बीठा उठ तो लथो पंधड़ो करे पहुतो हाणे दुआ घुरो सभिनी असाबनि गजी दुआ घुरी आहे जनाज़ो फारूक जो आहे असहाबनि जी जमात आहे ॿुधण वारा सहाबी घुरण वारा सहाबी ऐं अॼुकल्ह झलण वारा वरी वहाबी कहरो न बा जेकॾहिं बिदअत हुजे हा नाजायज़ हुजे हा मन हुजे हा त सभु हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खे गिची खां झलणा तूं केरु थींदो आहे जो नबीअ जे दीन में तूं नई ॻाल्हि पैदा करे रसूलुल्लाह दुआ न घुरी आहे असां न घुरंदासीं अबू बकर कान घुरी आहे असां कोन घुरंदासीं ख़ुदि साहिब जनाज़ा उमर कोन घुरंदो हो असां कोन घुरंदासीं इहे बबांगे दुहल चवनि हा पर कंहिं बि सहाबी एतिराज़ कोन कयो आहे सभु बीही रहिया गॾिजी दुआ घुरी अथनि जंहिंमां साबित आहे त जनाज़े खां पोइ दुआ मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे कंहिंजी सुन्नत आहे नबी जी सुन्नत आहे सहाबा जी सुन्नत आहे नबी भी घुरी आहे सहाबा भी घुरी आहे हुज़ूर ख़ुदि फरमायो आहे इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फअख़लिसू लहु दुआ जनाज़े जी नमाज़ पढ़ी जई ता वादा थियो फे ताक़ीब जी आहे फअख़लिसू लहु दुआ जनाज़े खां बाद में ख़ालिस मय्यत लाइ दुआ घुरो तव्हांजो कमु आहे बख़्शण अलाह जो कमु आहे अब दुआ घुरूं असां बख़्शे अलाह सड़े पियो वरी हू हमरा छो थो सड़े ते छो मुसलमान बख़्शजी वियो अव्हांखे आहे माइटनि सां सॼण पाओ का माइटनि तव्हां सां चङाई कई आहे त दुआऊं बि घुरिजो नबी जे सुन्नत ते बि हलिजो बाक़ी जे अथव तव्हांखे बि वेर त पोइ लॻो हिननि जे कढ पोइ हू बि खॾ में त तव्हां बि खॾ में अलाह बचाईंदो चओ आमीन त मां अर्ज़ु पे कयो असांजो मसलक हो आहे जेको मसलक मुहज़्ज़ब आहे अहले सुन्नत जमात जो आहे जेको देवबंदियत वहाबियत खां अॻु में आहे हुज़ूर जे दौर खां वठी करे आहे हे मज़हब त अंग्रेज़ पैदा कया अंग्रेज़नि खे एडूं ॾिनियूं अंग्रेज़नि खे ॾोकड़ ॾिना अंग्रेज़नि खे उभारे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ पैदा कयो मुस्लमानीअ जे रंग में मुस्लमान खे गुमराह था कनि पिया नबी ॿुधायो आहे त 73 फ़िरका हूंदा 72 जहन्नमी हिकिड़ो जन्नती अल्हम्दुलिल्लाह जेको हिकिड़ो जन्नती आहे सो अहले सुन्नत जमात जो तरीक़ो आहे